नाज़रीन अवां खबर शेयर कंदा हलूं। दादू मां रिपोर्ट करायो है हुबदार अली बबर। पाकिस्तान बुलेटिन न्यूज़। दादू ज़िले में अमन अमान के क़याम लाइ दादू पुलिस पारां खयल बेहतरीन कदमन के साराईंदे कमिश्नर हैदराबाद डिवीज़न बिलाल अहमद मेमण SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी के तारीफ़ी ख़त उमाणे छॾियो। कमिश्नर हैदराबाद पंहिंजे तारीफ़ी ख़त में ज़िले पुलिस जी पेशावराना कारकर्दगी जी वाखाण कंदे लिखियो आहे त SSP अमीर सऊद मक्सी पंहिंजी ज़िम्मेवारी जो भरपूर एहसास कंदे क़यादत ऐं फ़हम सां दादू शहर समेत ज़िले में मज़हबी धुरियुनि विच में हलंदड़ जुलूस जी रूट वारे हसास ऐं पुराणे मसइले खे पुरअमन तरीक़े सां हल करायो, जेको वॾी फ़हम ऐं हिकमत अमली जो मुज़ाहिरो आहे। ख़त में वधीक ॼाणायो वियो आहे त मुहर्रमुल हराम जे आशूरे दौरान दादू पुलिस पारां अमन ऐं अमान खे बरक़रार रखण लाइ वरितल सिक्योरिटी इंतज़ाम इंतिहाई मुअसर, जामिया ऐं तारीफ़ जोगा रहिया आहिनि, जिन जी बदौलत ज़िले में का बि नाख़ुशगवार सूरत हाल पैदा न थी। कमिश्नर हैदराबाद जे अहिड़े क़दम खे मक़ामी शहरुनि, मज़हबी अॻवाननि ऐं समाजी हलक़नि सारायो आहे ऐं उमेद ज़ाहिर कई वई आहे त ज़िले जी पुलिस मुस्तक़बिल में बि अहिड़ी ई ज़िम्मेवारी सां पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदी।